मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं क़ुरान मजीद परवाज़ या नाज़िल थी सघे थो? काफ़ी माण्हू चवंदा आहिनि। साईं ने जवाबु मां अॻ में ॾेई चुको आहे। क़ुरान मजीद जेको आहे न, हिकिड़ो दफ़ो नाज़िल थियो हुयो ज़मीन जी तरफ़, आसमान जी तरफ़, लोहे महफ़ूज़ खां हिकिड़ो मरतबो पहिरें आसमान ते मुकमल क़ुरान नाज़िल थियो। 23 साल जी ज़िंदगी अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां मुकमल जेको आहे क़ुरान नाज़िल थियो। इन खां बाद में कॾहिं बि क़ुरान किथे नाज़िल न थियो आहे, हिकिड़ो मरतबा थियो बसि। त काफ़ी माण्हुनि जो जेको दिमाग़ में जेका हवा हूंदी आहे हिकिड़े क़िस्म जी, चए साईं परे खां जेको ॻोठ खां असांजे ॻोठ में जेको क़ुरान लथो आहे, असांजे जेको आहे महले में क़ुरान लथो आहे, असांजे शहर में क़ुरान लथो आहे। साईं कूड़ आहे। हा ॻाल्हि दवा साईं, कूड़ आहे। इहो कमाई जो तरीक़ो आहे, ॿ नंबरी आहे, धोखेबाज़ी आहे। क़ुरान जेको आहे परवाज़ न थींदो आहे। मूंखे त ॾिसो माण्हुनि जी जहालत वरी ॾिसो न। हाणे जेके असांजे मस्जिद में क़ुरान पिया आहिनि न, यार हे बि त क़ुरान आहिनि या न आहिनि? हे बि क़ुरान मजीद आहे न। जेको नाज़िल थींदो आहे उन जी तरफ़ छो भॼंदा आहियो? उन में यानी पोइ तव्हांजो अक़ीदो ईअं थियो त माना उन में पावर वधीक आहे न, ईअं थियो न। हाणे मसलन तौरु क़ुरान परवाज़ न थींदो आहे, कंहिं वञी करे घर में किथे पवंदो आहे, किथे जेको आहे ॻोठ में वञी करे लहंदो आहे, पोइ हुते वरी जेकी आहे मज़ार हिकिड़ी ठाहे छॾींदा आहिनि। साईं हिते क़ुरान जेको लथो आहे, हे पैसा फुरण जो तरीक़ो आहे, पैसा लुटण जो तरीक़ो आहे। क़ुरान नाज़िल हिकिड़ो मरतबा थियो आहे लोहे महफ़ूज़ खां पहिरें आसमान ते। पहिरें आसमान खां 23 साल जी ज़िंदगी में मक्का मदीना जे अंदरि मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां नाज़िल थियो आहे। बाक़ी उन खां बाद में कॾहिं बि क़ुरान उगॼियो न आहे, नाज़िल न थियो आहे। हाणे असांजा माण्हू चए साईं हुते जेको क़ुरान नाज़िल थियो आहे हुते साईं जेके बि माण्हू कनि था न, हे हिकिड़ी फिल्म ड्रामो आहे, पैसा कमाई जो तरीक़ो आहे। मां अॻे तव्हांखे वाक़िफ़ु ॿुधायां, असांजो महलो आहे, जमायती आहे असांजो, हिते नमाज़ पढ़ंदो आहे। यार नालो बि ॿुधाए छॾियांव तव्हांखे, हिते मौजूदु न आहे। चाचो शोभान चांडियो हे नमाज़ हिते पढ़ंदो आहे। असां नवां आयासीं 2009 में हिते पंहिंजे घर में हिते मुड़ी आयासीं। अचानक साईं महले जे अंदरि रड़ियूं पइजी वियूं, साईं क़ुरान लथो आहे। हाणे इहा ॻाल्हि हलंदी आहे त पोइ तमामु घणा माण्हू ट्रापी कंदा आहिनि न, साईं औरतूं मर्द। साईं इन जेको शुगुल में असां बि भॼी वियासीं घर में अंदरि। असां ॾिठो वाक़ई वाक़ई विहाणे ते क़ुरान पियो आहे, ऐं क़ुरान बि वॾो क़ुरान, ॻाढ़ो क़ुरान जेको आहे पियो आहे। साईं ॾाढा माण्हू आया, पैसा रखियूं। साईं हाली त मां चयुमि त हे त घर माशाअल्लाह चिमकिजी वियो फ़िलहालु। साईं हलो केतिरो किसो थो हले। साईं हलंदे हाणे चाचो शोभान पाण घर में न हुयो, उनजी जेको अमड़ हुई उनखे ख़बर हुई न कंहिं शइ जी। चाचो शोभान जी शाम जो घर आयो त ॾिठो यार रश लॻी पई आहे। छाजी रश लॻी पई आहे? चवंदो भाउ तुंहिंजे घर में क़ुरान जेको आहे उहो लथो आहे। त हिन जो त इहो क़ुरान जेको लथो त न आहे, इहो क़ुरान त मां बाज़ार खां वठी आयो आहियां। छा थियो? इहो क़ुरान त मां बाज़ार खां वठी आयो आहियां। साईं उहो क़ुरान राति जो वठी करे घर में का मथी जॻह न हुई न, पोइ हिन विहाणे ते रखी छॾियो ऐं पंहिंजी अमड़ खे न ॿुधाई। सुबुह सां मज़दूर माण्हू कम ते हलियो वियो। हाणे साईं अमड़ जो अचानक दरवाज़ो खोलियो त पियो क़ुरान, ऐं अमड़ इहा ॻाल्हि कई त क़ुरान जेको आहे लथो आहे। पोइ अची करे चाचे शहबान गवाही ॾिनी त क़ुरान मजीद मां शहर खां वठी आयो आहियां, असांजे घर में क़ुरान न आहे लथो। अगरि जेकॾहिं इहा गवाही न हुजे हा, चाचो शहबान हिन टाइम पीर लॻो पियो हुजे हा। असांजी पब्लिक अहिड़ी आहे, ॾिसो कीअं तकड़ में 5 मिंट में अलाए केतिरा माण्हू अची विया। त किथे बि क़ुरान लहंदो न आहे, किथे बि क़ुरान लहंदो न आहे। ॾिसो तव्हांजो अकुलु किथे जेको मरी वियो आहे, जेको क़ुरान जिते लथो आहे उन में भला एतिरो असरु आहे छा? हिन क़ुरान खां वधीक असरु आहे? जेकॾहिं हिन क़ुरान खां वधीक असरु आहे, पोइ तौबा इस्तग़फ़ार कयो बसि। हे तौबा जो मक़ाम आहे। यानी हे जेके असां वटि क़ुरान पिया आहिनि, माज़अल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह, जाली क़ुरान आहिनि, माना असुली क़ुरान हो आहे। हे साईं पैसा कमाइण जो तरीक़ो आहे, 2 नंबरी आहे, धोखेबाज़ी आहे। किथे बि तव्हांखे ख़बर पए न क़ुरान लथो आहे, चओ कूड़ था ॻाल्हायो। कंहिं चयो आहे? चओ मुदसिर जामिया मस्जिद पेशमा मुजीब रहमान ॻाल्हि थो करे, दावा सां ॻाल्हि थो करे। कॾहिं बि तव्हां कसम खणो, सभु हिते वेठा आहियो, वॾी उमिरि वारा बि वेठा आहिनि, साईं अची ॾाढी वारा वेठा आहिनि। कॾहिं कोई हथु हिन ते मथे करे कंहिं चयो हुजे साईं मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे क़ुरान लही करे हेठि लथो आहे, उथी करे बीहे कोई ॾेखारे ॿुधाए मूंखे। हिकिड़ो माण्हू गवाही ॾे, मां ऐलान थो कयां साईं मां पंहिंजी ॻाल्हि में ग़लति आहियां, हिकिड़ो कोई उथी करे ॿुधाए त साईं क़ुरान उॾंदो आयो ऐं लथो ऐं खोले करे मां ॾिठुमि त क़ुरान हुयो।
बाक़ी ये लाइटियूं ऐं लेज़रियूं ये असां बि ॾिठियूं आहिनि। असांजे महले में 2-3 ॾींहं काफ़ी जेको शोर थिए पियो, लाइटियूं इहो माण्हू परेशान थिए त को क़ुर थो फिरे राति जो। हे लाइटियूं न फूकणी में जेको यार गैस ॾिजी कई पोइ मथे वेंदी आहे या फूकणी, पोइ उहा जेको पंहिंजी रोशनी छॾींदी आहे। हिकिड़ो यार मां भॼंदो आहियो, सभु दाऊं सभु परेशान वाई वाइड़ो चयो आहे क़ुर थो अचे, वारो कर जेको आहे मौली साहिबु कुझु पढ़ त जेको आहे पोइ क़ुर हिते लही। मां चयो यार क़ुर शरीफ़ हिते कीअं ईंदो भला। पोइ साईं हुन त इहो ॻाल्हि मां हुनखे डिसमिस करे छॾियमि, हलियो वियो आहे। ॿिए ॾींहुं को मां बि थोरो देरि सां अचाए पियो, अची करे ॾिठो त वाक़ई इहो जेको लाइटिंग हली ऐं मथे वॾो शॉ थी वियो, वरी जेको शॉ ख़तमु थी वियो। मां चयो यार इन जे पोयां का रीज़न आहे, इन जे पोयां का ॻाल्हि आहे। ॾिठमि त बाबा हे लेगारनि जा छोकिरा ज़ालिम हिते फूकड़ियूं हेठां उॾाइनि पिया, इहा रोशनी मथे थिए पई। हा मां चयुमि इहे छोकिरा आहिनि यार, ॿियो कुझु बि न थी सघे थो। क़ुर मजीद जेको आयो आहे हिदायत जे लाइ आयो आहे, ऐं हिन क़ुर मजीद जे अंदरि शिफ़ा बि आहे, रहमत बि आहे। माण्हुनि खे अक्सर माण्हुनि बेवकूफ़ बनायो आहे त क़ुर उॾंदो आहे। क़ुर जेको आहे तव्हांजी हिदायत लाइ आयो आहे, त क़ुर खे जेको आहे न कंहिंखे माना मतिलबु बि ख़बर न आहे मुस्लमाननि खे।